जोगीड़ा मुझा सांगीड़ा मरोड़ा मिठड़ा मुझाए मरोड़ा सांगीड़ा मुझाए टिकटॉक इस्तेमाल करना है और टिकटॉक आजकल जो सब करना है असा टिकटॉक स्टार अली कराची वाला है वो परफॉर्म कर दो और गुजारिश तो से आप हो सिंधी सकाफती गीत पे परफॉर्मेंस करो अस्सलाम वालेकुम सब भाईरन के जे तो तव्हांखे ख़बर आहे मां अॼु कल्चर डे जे मौक़े ते हिते प्रेस क्लब ते तव्हां सां मिलण लाइ तव्हां ख़ुशि आहियो हथ मथे करियो ऐं असांजो अली हैदराबादी भाउ उहो बि इंशाअल्लाह तव्हां सभिनि सां वरी मिलंदो ऐं हिन मौक़े ते अञा ताईं कोन पुॻिया लेकिन हुन जे लाइ असांजे दिलि में जॻह आहे वो असांजो सिंधी भाई अली खान कराची अली खान हैदराबादी अली खान कराची तव्हां ॿाहिरनि खे लॻे थो ख़ुशी न आहे मां मथे आहियां कंफ्यूज़ थी विया आहियो त हैदराबादी आहे या अली खान कराची आहे मां अली खान कराची आहियां कराची जो अली खान भला सिंधी कंहिंखे नथो अचे त उर्दू में ॿुधायां हाल असां हाणे डांस था कयूं वरी मेहरबानी असां वटि घोड़नि ते सवार जेकी आहिनि इहे बि टिकटॉकर आहिनि हिन लाइ भरपूर तयारी थी वञे काशिफ सूमरो राजा सभिनि लाइ ताड़ी थी वञे भरपूर ताड़ी